नाज़रीन, नकाश विलास हैदराबाद के रहवासी कॉलोनी में तरक्याती कम न कराइण खिलाफ़ एहतजाज शुरू कर छॾियो आहे। वधीक तफ़सील सूंधा इरफान अली बुग्योची न रिपोर्ट में। नकाश विलास कासमाबाद के रहवासियुनि बिल्डर खिलाफ़ एहतजाज शुरू करे छॾियो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त 16 साल गुज़रण तोड़े करोड़ रुपया वसूल करण बावजूद बिल्डर नकाश विलास में न ड्रेनेज जो कम करायो न रोड रस्ता तामीर कराया आहिनि, जंहिं करे रहवासियुनि खे सख़्त तकलीफ़ दरपेश अची रही आहे। 2005 जी स्कीम है। डेवलपमेंट चार्जिस जे मद में आरफ बिल्डर हितां जे अलाटीज़ का करोड़ों रुपया वठी चुको है। 16 साल गुजरी चुका आहिनि पर डेवलपमेंट निल बटा निल। स्कूल अस्पताल ॿई विकतियूं अथसि जेके गैर कानूनी आहिनि, इलीगल आहिनि। रोड रस्ता बंजर कोन ठाहिया आहिनि। ड्रेनेज जो सिस्टम नाकारा। रोज़ माण्हू ॿुॾा पिया आहिनि। ईद जे ॾींहं बि गोॾे जहिड़ो पाणी बीठो हूंदो आहे। 15 साल 16 साल में माण्हुनि लखें रुपया डेवलपमेंट जी मद में बंगले वारा हुजनि, कॉटेजिस वारा हुजनि या जेके बि माण्हू वेठा आहिनि उन्हनि सभिनी लखें रुपया डेवलपमेंट जी मद में हिन वटि खे पैसा ॾिना आहिनि, पर 15-16 सालनि गुज़रण जे बावजूद बि को बि डेवलपमेंट जो कमु मुकमिल न थी सघियो आहे। 16-17 सालनि खां सिर्फ़ु असांखे ॾटारींदो अचे, उनजे इंतज़ाम में असांखे ॾटारींदी अचे। असां सां बिल्डर मिलण लाइ तयारु न आहे। बिल्डर सां असां हर दफ़े मिलण जी कोशिशि था कयूं। बिल्डर जा जेके नाकारा नाहिल जेके हेठियां कमु कंदड़ अथसि न पंहिंजा, उहे असांखे बिल्डर सां मुलाक़ात करणु आहे। असांजो मफ़हूम इहो ई आहे त बिल्डर असां सां अची मिले, असां सां मुलाक़ात करे ऐं असां सां रूबरू वेही असांखे लिखत में ॾिए त जेके असांजा बुनियादी मसइला आहिनि मां तव्हांखे महीने में 1.5 महीने में या 2 महीने में हल करे ॾींदुसि। नकाश विलास यूनियन के अॻवाननि मोहम्मद शुएब, अब्दुल रहमान, दीदार मेमण, ज़ुबैर सुमरो, निज़ाम भागत ऐं ॿियनि रहवासियुनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी संदन कॉलोनी में रहियल तरक़ियाती कम कराए वञनि।